वालियाल कश्मीर भारत जो अंडरटंग करार ऐं ख़ुसूसी हैसियत ख़त्म करण जो फ़ैसिलो बरक़रार। भारतीय सुप्रीम कोर्ट वालियाल कश्मीर जी ख़ुसूसी हैसियत जी बहालीअ लाइ दाख़िल समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। इंडियन अदालत मोदी सरकार जो 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो। आर्टिकल 370 गैर आइनी करार ॾियण जी पिटीशन भारतीय ब्यूरोक्रेसी जे ऑफिसर शाह फैसल दाख़िल कई हुई। इसराइल की गज़ा जे अलमकासी कैंप ते बमबारी 55 फ़लस्तीनी शहीद। सियोनी फ़ौज हिकु ॾींहं में 300 खां वधीक फ़लस्तीनियुनि खे शहीद कयो। हमास जे इराक़नि जी मज़ाहिमत जारी। अल-क़स्साम ब्रेड जे तर्जुमान जो चवणु आहे त शुजा ऐं अल-जला स्ट्रीट में 9 इसराइली टैंकूं, 1 बख्तरबंद ऐं 4 बिल्डोज़र तबाह कया पिया। ख़ान यूनिस जे उत्तर ओभर में 15 इसराइली फ़ौजियुनि ऐं जबालिया कैंप में इसराइली फ़ौजियुनि जो हिकु ग्रुप हमास जो हदफ़ बणिजी वियो। रूसी सदर ऐं इसराइली वज़ीर आज़म विच में राब्तो। व्लादिमीर पुतिन जी शहरी आबादी खे निशानो बणाइण जी मज़म्मत। रूसी सदर तरफ़ां तकरार घटाइण लाइ मदद जी आछ। पीटीआई बानी जे 3 ऐं शाह महमूद कुरैशी जे 2 केसनि में ज़मानत जूं दरख़्वास्तूं मंज़ूर। दहशतगर्दी टोड़ अदालत 33,000 रुपयनि जे मचलकनि एवज़ ज़मानत जूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि ते एहतिजाज जे हवाले सां 5 मुख़्तलिफ़ केस दाख़िल आहिनि। पीपल्स पार्टी जे वफ़द जी चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात। नई तकबंदियुनि ऐं चूंडल शेड्यूल समेत ईंदड़ इलेक्शन जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल। सिंध मां ताज हैदर, पंजाब मां कमर ज़मान कायरा, केपी मां फैसल करीम कुंडी ऐं बलूचिस्तान मां चंगेज़ जमाली जगवाणी में इलेक्शन कमीशन पहुतल। पीपी जे वफ़द सिकंदर सुल्तान राजा सां मुलाक़ात कई। गोसपुर भरिसां ट्रक ड्राइवर समेत 2 ॼणा अगवा। उन्हड़ वाह वटि हथियाबंदनि कणक सां भरियल ट्रक खे रोके ड्राइवर समेत 2 ॼणनि खे यरगमाल बणाए वरितो। इतलाह ते पहुतल पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबिलो। हथियाबंद 2 ॼणनि खे अगवा करे फायरिंग कंदा फ़रार थी विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा। माउ ऐं मासूम धीउ समेत 6 ॼणा जल जो शिकार। पीर वचण भरिसां मीरान हाईवे ते 2 ट्रकनि में टकर सबबि अनवर अली सोलंकी, गुलाम अब्बास सोलंकी ऐं सादिक अली चौधरी फौत थी विया। 2 ॼणा ज़ख़्मी। जाम नवाज़ अली दिलवर मोड़ी स्टॉप ते कार ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टकर सबबि ख़ानसादा मलकानी ऐं धीउ राहिला दमदणी हवाले कयो। हिकु नौजवान ज़ख़्मी पर वाकिल भरिसां क़ौमी शहर ते तेज़ रफ़्तार मस्ता में ऐं मोटरसाइकिल सवार सूमर हैदरानी जी हयाती खसे वरिती। सीता रोड भरिसां पसंद जी शादी न थियण ते नौजवान आपघात करे छॾियो। ॻोठ कामिल पलीपोटो में 20 वरियनि जे अब्दुल जब्बार पलीपोटो ज़हरीली जीत मार दवा पी पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾीओ गुल करे छॾियो। लाड़काणे में दड़ी थाणे जे हद टैंक चौक जे रहवासी नौजवान पंहिंजे मथां पिस्टल जो फायर करे मुबैना तौरु ख़ुदकुशी करे छॾी। इलाइक़े में आरिफ अली लगारीअ खे टिकटॉक ठाहींदे गोली लॻण जा चोबोल। खैरपुर पुलिस हथां 6 ॾींहं अॻु मार्चीवेल ॿिनि नौजवाननि वारे वाक़े में मुक़ाबले खे इलाइक़े वासियुनि जुर्तू करार ॾेई छॾियो। मदे जी वासी ज़ीशान पंवर ऐं हरीसुल्ला पंवर खे ख़ैर जे नाले ते पकड़े क़तल करण खां पोइ पुलिस सां मुबीना तौरु डील करे मुक़ाबिलो ॼाणाइण जो इंकशाफ वारे ॻोठ जे रवासनि हुकूमती इख़्तियारनि खां वाक़े जी आला सतही जांच करे मक़तूल नौजवाननि जे खून सां इंसाफ़ जी घुर करे छॾी। हिकु जवाबदार पुलिस एहलकार खां सरकारी हथियार खसे गोलियूं हणी नौजवान खे मारियो ऐं पोइ पुलिस वाक़े खे मुक़ाबले जो रख ॾिनो। ॻोठ जावी जे रवासनि जो चवणु आहे। कैडेट कॉलेज लाड़काणे जो शागिर्द कराची जे अस्पताल में फौत। वारसनि जो कॉलेज इंतजामिया ते गफ़लत जो इल्ज़ाम। 11वीं क्लास जे शागिर्द हसनैन निसार सारियो खे तबियत ख़राब थियण सबबि कराची नियो वियो, जिते हुन दमधणी हवाले कयो। फौती शागिर्द जे वालिद जो चवणु आहे त वक़्त सिर इलाज न कराइण सबबि पुटु फौत थियो आहे। नोटिस वरितो वञे।